लकी गुलाम शाह वेझो तेज रफ्तार कार जी टक्कर में पीरसन फकीरियाणी फौत थी वई आहे। तफ़सील मालूम था ज़ेब चौकियो खां। जी ज़ेब। जी बिल्कुल, लकी गुलाम शाह लग लकी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में वजीराबाद वासण जेका 50 वरनि जी फकीरियाणी आहे, पेनाऊ फकीर औरत आहे, उहा ॿुढड़ी औरत उहा उन कार जे टक्कर में फौत थी वई आहे। हादसे जे इतला बाद पुलिस पहुची जेका फकीरियाणी औरत आहे उनखे खणाए अस्पताल पहुतो, जिते डॉक्टरनि पारां औरत जेका फौत थियण जी तस्दीक कई वई। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टरनि पारां जेका फौतण औरत लाश जेका ज़रूरी कार्रवाई बाद उहो लाश जेको वारसनि हवाले कयो वियो। फौतण औरत लाश घर पहुचण ते वारसनि में कोराम मची वियो। जॾहिं तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त फौतण औरत लखी मोड़ वटि रोड खां अची रही हुई त जंहिं दौरान तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में चिबाड़ जेको आहे फौत थी वई। जी ज़ेब तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।